मां हिन पंहिंजे सूबे मेरहाण जे प्लेटफॉर्म तां इहा गुज़ारिश कंदुसि असांजे सिंध गवर्नमेंट खे ऐं असांजे मिनिस्टर कल्चर खे त सर तव्हांखे रिक्वेस्ट आहे महिरबानी करे असांजी मौसीक़ी ऐं ॿियनि आर्ट फॉर्म्स ते कमु थिए थो ऐं हिकिड़ो एज़ अ नृत्य आर्टिस्ट आहियां ऐं नृत्यकार आहियां ऐं डांस जो टीचर आहियां पाण बि कंदो आहियां त हिन ते कमु करियो ऐं मां हिन ते घणो कुझु करे सघां थो इन सुठे तरीक़े सां उनखे सिलेबस खे पढ़ाए बि सघिजे थो सेखारे बि सघिजे थो ऐं डिफरेंट असांजी शाइरीअ खे कोरियोग्राफ करे ऐं माण्हुनि जे अॻियां आणे सघिजे थो त हीउ कमु तमामु वॾो आहे ऐं वसी आहे पर हिनखे का ख़ासि हथी या सपोर्ट कान्हे सो ऐं आउं सम्झां थो त नृत्य खे सफ़ा हेठि ऐं निजी दर्जे जो कमु सम्झियो थो वञे पर ईअं नाहे तव्हां ॾिसो असांजे पड़ोसी मुल्क खे सभिनी खां वॾो ऐं अफ़ज़ल जेको कमु आहे उहो नृत्य खे सम्झियो थो वञे ऐं असां जेकॾहिं ॾिसूं त असांजी तहज़ीब में असांजी सकाफ़त में असांजे माज़ीअ में असां वटि संभारा जी शिकिल में नृत्य मौजूदु आहे या हिकु मूर्ति मौजूदु आहे हिकु नृत्यकार मौजूदु आहे त इहो असांजे कल्चर जो हिसो आहे ऐं जेकॾहिं असां उनखे हिकु प्रॉपर वे में असां उहा शइ करियूं उन हिकिड़े अहिड़े इदारे खे खोलिजे जिथे इन शइ खे करे सघिजे सो डिफरेंट तरीक़े सां उन्हनि शयुनि ते कमु करे सघिजे पियो ॿाहिरि जेको सो काफ़ी इन कमनि ते रिसर्च थिए थी जीअं मूंखे हिकिड़े दफ़ा कंहिं पुछियो त हो जमालो जेको असांजो आहे असां उन ते जेके जेका झूमर लॻंदी आहे असां वटि सिर्फ़ु 2 स्टेप हूंदा आहिनि हीअं करे क्लैप करे वरी मथे असां हीअं कंदा आहियूं त मूं सोचियो त जेकॾहिं असां चाहियूं था त उन में बि असां वेरिएशन आणे सघूं पिया त जीअं आउं सिंधीअ खे परफॉर्मेंस कंदो आहियां उन्हनि में वेरिएशन हूंदी आहे त मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त इन कम खे ॾिठो वञे इन कम ते ध्यानु ॾिनो वञे ऐं को अहिड़ो इदारो क़ाइमु कयो वञे भले तव्हां मूंखां ई वॉलंटियरली सर्विसिस वठो एज़ अ ट्रायल बेस रखो ऐं उमेद आहे तव्हां ना उमेद न थींदो हा बिल्कुलु बिल्कुलु सकाफ़त खाते जी ॻाल्हि कजे औक़ाफ़ खाते जी ॻाल्हि कजे असांजो जेको खितो रहियो आहे शाहकार सिंध रही आहे 5000 साल पुराणी पंहिंजी तहज़ीब आहे ऐं हूअं बि दुनिया जा रिसर्चर्स अचनि था मोहन जे दड़े खे ॾिसनि था तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त हीउ जेको नृत्य आहे हीउ जेको रक़्स आहे इहो को नंढो कमु न आहे तव्हां दुनिया में ॾिसो त उनखे केतिरी वैल्यू मिले थी ऐं दुनिया उन जे थ्रू केॾो अॻियां वधे थी परफॉर्मिंग ऑफ आर्ट जे थ्रू जेको आहे सो दुनिया जा मुल्क ॿियनि मुल्कनि सां जेको आहे सो कनेक्ट थियनि था पंहिंजा राब्ता मज़बूत कनि था पर असां वटि उन तरह कमु न थींदो आहे ऐं जेकॾहिं असां वटि इन तरह थोरो कमु थिए त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजा जेके माण्हू आहिनि उन घुटनि मां उन घुट मां उन ॿूसट मां बि निकिरंदा बिल्कुलु असां वटि